अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिठवर बा बाला मौजू कहाणीअ जो नालो डपु नुंज। डपु घाटो नुक़सान घाटो थियणु शराब भउ ख़ौफ़। नुंज जानी माली फ़ाइदो थियणु ढ भलाई उम्मीद जुंज सिराब। पाठ नंबर 6। रात जो उन गार में सुम्ही रहा ख़ुदा वंड आलम हज़रत इज़राइल मलकल मौत खे मोकिलियो। उन्हनि जो रूह कब्ज़ कयो। ख़ुदा उन्हनि हर हिक ते 2 फ़रिश्ता मोकिल कया। उहे उन्हनि जा पासा वराईंदा हुआ, हिकिड़े पासे खां ॿिए पासे फेराईंदा हुआ। ख़ुदा सिज जे खज़ीना वारनि खे वही कई त सिज उभरण सिज लहण ते शुआ हिननि ते न पवनि। जॾहिं ईद जो ॾींहुं थियो डोकियानूस ईदगाह तां वापसि आयो। उन्हनि नौजवाननि जो पुछियो त उन्हनि ॿुधायो चयाऊं त उहे भॼी विया आहिनि। 80,000 सुवार उन्हनि जे पुठियां ताक़ब में रवाना कयाईं। उहे गार ताईं पहुता। उन्हनि खे ॾिठो त बहाल ख़स्तर ऐं परेशान सुता पिया आहिनि। उन्हनि खे ईअं लॻो छो उन्हनि खे सलाह ॾियणु चाहियूं त उन खां वधीक उहे अज़ियत न पहुचाए कोन सघंदा। जहिड़ी तरह उहे पंहिंजो पाण लाइ अज़ियत हासिलु कई आहे। मज़दूरनि खे घुराए चुन ऐं पथर सां गार जे दरवाज़े खे बंदि करे छॾियो ऐं संदसि साथियुनि खे चयूं त उन्हनि खे चइजो त संदसि ख़ुदा खे जो आसमान ते आहे उन्हनि खे मुसीबत मां निजात बख़्शे ऐं हिन गार मां ॿाहिरि निकिरनि। ईअं जो उन खां पोइ उहे माण्हू 309 साल उन गार में पिया हुआ। पोइ वरी ख़ुदा चाहियो त उन्हनि खे ज़िंदह करे त हज़रत इसराफ़ील खे हुकुम ॾिनो त उनजो रूह उन्हनि जे जिस्म में वापसि दाख़िल करे। त इहे बेदार थिया। सिज उभरियो त चवणु लॻा अॼु राति पंहिंजे परवरदिगार जी इबादत करण खां असीं गाफ़िल रहियासीं। ऐं पोइ गार खां ॿाहिरि आया, ॾिठूं त पाणीअ जो चश्मो ख़ुश्क थियो पियो आहे, वण सुका पिया आहिनि। ऐं चयो त असांजो मामिलो अजीब आहे। हिकु राति में पाणीअ जो चश्मो बि ऐं ख़ुश्क थी वियो ऐं वण बि सुकी विया। उन्हनि खे बुख बेचैन कयो ऐं पाण में मशवरो कयूं त असां माण्हुनि मां हिकु शख़्स बाज़ार मां खाधो पीतो जूं शयूं वठी अचे, पर अहिड़ी तरह सां वञिजो जो केरु सुञाणी न सघे। तमलीगा चयो आउं वञा थो। उन माल चारण वारे जा कपिड़ा पाता ऐं शहर जे तरफ़ रवानो थियो ऐं शहर जे दरवाज़े वटि पहुतो। ॾिठाई त हिकु साए रंग जो अलम उन ते लिखियो पियो आहे ला इलाहा इल्लल्लाह ईसा रसूलुल्लाह लिखियलु ॾिठाई। संदसि अखियूं महिटियाई अलम खे ॾिसंदो हुयो ऐं चवंदो हुयो त इन मक़ाम जो ख़्वाबु त कोन ॾिसी रहियो आहियां। इहो ॾिसी शहर में दाख़िलु थियणु पसंदि कोन कयो, बल्कि शहर जे ॿाहिरीं बाज़ार में आयो ऐं हिकु नानवाईअ जे दुकान ते पहुतो। उन खां पुछियाई त हिन शहर जो नालो छा आहे? उन चयो हिन शहर जो नालो अफ़सोस आहे। पुछियाई तव्हांजे बादशाह जो नालो छा आहे? उन्हनि जवाबु ॾिनो चयो त हिन शहर जे बादशाह जो नालो अब्दुल रहमान आहे। पोइ हिकु दरम कढी उनखे ॾिनाई मानियूं ख़रीद करण लाइ। मानियूं वारे जॾहिं ॾिठो त हीउ दरम ख़ासो वज़नी आहे ऐं वॾो आहे। उनखे वॾी हैरत थी। मानियुनि वारे तमलीखा खां चयो शायदि तोखे को ख़ज़ानो मिलियो आहे। तमलीखा चयो त न, हिन दरमनि में मूं बाग़ 3 ॾींहं त खपायो, 3 ॾींहं अॻु हिन शहर में त खपायो आहे ऐं हिन शहर मां हलियो वियुसि छो त माण्हू डुकियानूस जी परतिश कंदा हुया। टियों नानवाईअ
तमलीगा खे बादशाह वटि वठी वियो ऐं चयो हिन खे किथां को ख़ज़ानो आहे मिलियो। बादशाह चयो तमलीगा खे त डिॼ न साफ़ साफ़ चई ॾे, असांजे पैगंबर हज़रत ईसा अलैहिस्सलाम असांखे हुकुम ॾिनो आहे त ख़ज़ाने में ख़ुम्स खां ज़्यादा घणो असीं कोन वठंदासीं, लिहाज़ा जो 5 हिसो असांखे ॾिए ऐं इत्मीनान लाइ ख़ज़ानो पाण सां गॾु खणी वञ। तमलीगा चयो तव्हां मुंहिंजी ॻाल्हि गौर सां ॿुधो। बादशाह खे तइजुब खां पुछियो हिन ई शहर जो रहण वारो आहीं? तमलीगा चयो हा। बादशाह पुछियुसि शहर में तोखे केरु सुञाणे थो? तमलीगा चयो हा। बादशाह चयो तुंहिंजो नालो छा आहे? चयो तमलीगा। बादशाह चयो अहिड़ो नालो त असांजे ज़माने जे माण्हुनि में कोन्हे। बादशाह चयो शहर में तुंहिंजो घर बि हूंदो? तमलीगा चयो हा, घर हूंदो। बादशाह चयो हल मूंखे तूं हली पंहिंजो घर ॾेखार। तमलीगा चयो मूंसां गॾु हलो, आऊं तव्हांखे पंहिंजो घर ॾेखारियां थो। इहो ॿुधी बादशाह तमलीगा सां गॾु हलियो ऐं माण्हू उन सां गॾु हलियो ईअं थियो। माण्हुनि सां गॾु बादशाह माण्हुनि सां गॾु हलियो ईअं।